गया वारे ढकिया तो खेद से न दे आऊं न पसा की दियो। छा ही राग आहे न तानो ही ॾुहियो आहे ऐं असांजे सदा हयात शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिट धणी चयो आहे। इन्हे जो मतलब छा आहे? तानो ही मोहब्बत जो आवाज आहे। चैनल के सब्सक्राइब जरूर करना ऐं बेल आइकन जो बटन जरूर दबाइंदा।